बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम जो तैयार में मां आवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजानी असां शरीकी गुफ्तगू आहिनि जमात इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफीज़ बिजानी जी सीनियर साइंसदान सां मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि कंदासीं। आज जो ज़िले में वारी जड़न जो मसलो हुजे या वग़ैरह तमाम मसलो हुजे जमात इस्लामी असां पेशकश कया हर मौक़े ज़िले में धरना एहतजाज थिया असां शिरकत कई आहे असां आवाज़ बुलंद कयो आहे। असल में सिंध हुकूमत संजीदा ई न आहे त सिंध में अमन अमान थिए। जेकॾहिं सिंध में अमन अमान थींदो त ज़ाहिर आहे माण्हू खां पुछंदा न उहो तरीक़े जी कमु थिए माण्हू खां पुछंदा न बजट किथे ख़र्च थिए तंहिं करे हू माण्हुनि खे एतिरो डिस्टर्ब करणु चाहिनि था एतिरो परेशान थियणु चाहिनि था हू पंहिंजी परेशानी में मगन हुजनि असां ताईं न पहुचनि न वरी असांखां सवाल कनि। इन करे सिंध हुकूमत चाहे थी सिंध में गड़बड़ हुजे सिंध में बदलनी हुजे सिंध में बेरोज़गारी हुजे सिंध जा माण्हू जेको आहे उहो कबाली घेर जे भर चढ़ियल हूंदा। जेकॾहिं उहे आजा हूंदा आहिनि सॼी मसइलनि खां त पोइ ज़ाहिर आहे असांजे मुंतख़िब नुमाइंदनि खां पुछंदा त भाई जेके सिंध में अरबे रुपयनि जी बजट पास कयो था उहो किथे ख़र्च इन करे सभिनी शयुनि खां बचण जे लाइ सिंध खे जेको आहे सो दीवार था कया आहिनि ऐं बदलनी शेरानी साहब ऐं मोड़ा बुर माण्हू त वॾे असीं खां वठी करे ख़िलाफ़ आहे ज़ाती ख़िलाफ़ आहे असां कॾहिं बि इस्तीफ़ा न ॾींदा पार्टी त तयारी करे रही आहे सेनेट इलेक्शन जे लाइ मां सम्झां थो कॾहिं बि न आहे प्रेशर वधाइण जे लाइ सरकार जी इहा ॻाल्हि सम्झो तंहिं करे इहे जेका इस्तीफ़ा वारी ॻाल्हि आहे या कॾहिं बि इस्तीफ़ो प्रेशर डेवलप करण जे लाइ ख़ासि करे पार्टी हू अहिड़ो सड़गो गिरह सिंध हुकूमत जेका हुनजे जेब में पियल आहे में शामिल जमातूं आहिनि ख़ासि तरह नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी हिन जो वॾो अरसो हुकमरान रहियूं आहिनि अमलनि उन्हनि जी कारकर्दगी खे मां क़ौम वाक़िफ़ आहे ॿिन्ही मुल्क खे मक़बूज़ कयो ऐं क़ौम खे कंगाल कयो। असां सम्झूं था पीडीएम जी तहरीक जेका आहे उहा नवाज़ लीग ऐं ज़रदारी लीग जे मुद्दा घोड़े ऐं करब घोड़े खे ज़िंदा करण जी तहरीक आहे ऐं उनखे मुसलत करण जी तहरीक आहे। जमात इस्लामी निज़ाम मुस्तफ़ा जी तहरीक आहे रही आहे मुल्क में जमहूरियत की कायम करण जी तहरीक करे रही आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त जन पार्टी में ख़ुदि में जमहूरियत न आहे उनखे जमहूरियत जी ॻाल्हि करणु मुनासिब नाज़रीन इहो आहे जमात इस्लामी सिंध जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफीज़ बिजानी जंहिं मुल्क जी मौजूदा सूरत हाल समेत सिंध जी सूरत हाल ते असां सां गुफ़्तगू कई। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं नए मौज़ू ते मिलंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान जावेद उस्मान बिजानी खे इजाज़त